तालके खिपरे जी यूनियन काउंसिल खाई, यूनियन काउंसिल समन शाह जे केतरनि ॻोठनि ऐं ज़री ज़मीननि में बीठल बरसाती पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि पारां हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी म्यूनसिपल कमेटी खिपरो खां शहीद चौक खिपरो ताईं एहतजाजी रैली कढी। उन बैदि असिस्टेंट कमिश्नर खिपरो जी ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उबतो पानी चाड़े कुदरती लंगन ते बासरन जा जेके कब्ज़ा हुआ उन्हनि खे हिननि माना त असिस्ट करे जेके सभी ॻोठ जेके आहिनि हींअर यूसी समन शाह जा, यूनियन काउंसिल खाई जा, उन खां पोइ खाई खां मथे इची सिंधड़ी जे तलके जा जेके ॻोठ लॻनि था उहे सभी ॻोठ आहिनि उहे पाणी हेठि आहिनि ऐं उन्हनि में अॼु ॾींहुं ताईं को बि इंतिज़ामिया जेको आहे उहो ज़ाहिर कोन थी आहे, को बि रिस्क्यू कोन कई आहे। जेके माण्हू जेके आहिनि अवाम में उहे दरबदर आहे। इन में जेके घटि में घटि न त 40 खां 50 जेके आहिनि ॿारनि जा जेके स्कूल आहिनि उहे बि पाणी हेठि आहिनि ऐं उन खां पोइ जेके डिस्पेंसरियूं आहिनि, इस्पतालूं आहिनि, BHU जेके आहिनि उहे सभु पाणी हेठि आहिनि। अवाम जेका उहा दरबदर आहे। DC सांगड़ साहब जेका पंहिंजी दावा करे थो त ॻोठनि में पाणी कोन्हे, हली अची ॾिसे त 4 खां 5 फुट पाणी बीठो आहे, कचो घर हिकिड़ो बि न रहियो आहे ऐं ग़रीब मिसकिन माण्हुनि जा जेके हज़ारे करोड़नि जो नुक़सानु थियो आहे। असां पंहिंजे पर में जेका असां सर्वे कई आहे ग़रीबनि जे हिसाब सां उन में जेका यूनियन काउंसिल समन शाह जो उनजो 5 करोड़ जो नुक़सानु हिननि कयो आहे। उन्हनि जो जेको आहे उन्हनि जी इंक्वायरी कराए हिननि ई ऑफिसरनि खां असां चवंदा इन्हनि खां ई भरायो वञे त अज़ालो करायो वञे। माण्हुनि खे हथनि सां ॿोड़ियो वियो, बरसातनि जंहिंखे ॿोड़ियो उहे उते ॿुॾा, कटूं हणी माण्हुनि खे, आवाम खे, आबादगारनि खे, उन्हनि जे ॻोठनि खे हथनि सां ॿोड़ियो। हज़ारे एकड़ तव्हां ॾिसंदो त सिंधड़ी खां वठी ॾिंग पतन ताईं सॼो मुल्क ॿुॾो पियो आहे। दौलताबाद खां कटूं इन जॻहनि तां कटूं, रोड टुटा पिया आहिनि, माण्हू दरबदर आहिनि, ॿुॾल वारे सूरत हाल में चेट पोखी कोन था सघनि, कती पोखी कोन था सघनि। दौलताबाद खाई जेको रोड कट हयो वियो आहे उन खां हेठि सिम नालो कढियो त 2011 में उहो सिम नालो कढियो हो। असांजो इहो मुतालबो आहे इहो सिम नालो जेको तव्हां अॻिते कढी इन मां थोरो थोरो पाणी कढियो वञो, उन सिम नाले खे जेको आहे उहो बंदि करे उन खे कुझु बि उन खे छॾे विचां ॻोठनि में कटाया अथई जेके ॻोठ ॿोड़िया विया आहिनि। उन मुसलसल जेके ॻोठ आहिनि असांजे सभु आबादी पोइ जेको आहे सो पाणी मथे हलायो ग़लति तरीक़े सां हलायो, जंहिंमें ॿिया बि सवे ॻोठ जेके आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। चौपाई माल सख़्तु बीमारी जे मुब्तला में आहे, जेको आहे केर बि हिते जेको आहे लाइव स्टॉक जो अमलो अचे हा, डॉक्टर्स अचनि, टीमूं अचनि, वैक्सीन कनि, केर बि जेको आहे असां वटि कोन आयो अॼु ॾींहुं ताईं। DC सांगड़ जेको चए थो त मां जेको पाणी कढराए जेको आहियां किथे कढरायो आहे, चए थो 90% मूं पाणी कढराए छॾियो आहे, बाक़ी 10% पाणी रहियो। हींअर तव्हां हुते हली ॾिसो त 90% पाणी बीठो आहे, 10% जेको पाणी असांजो जेको आहे इन इलाइक़नि जेको निकितो आहे त निकितो आहे, कोन निकितो आहे। घर मुकमल तौर तबाह आहिनि। ॻोठनि में पाणी बीठो आहे, इन निकाल कराए ॾिनो छो त जेको पाणी जो कुदरती लंघ हो उन खां हटाए करे इंतिज़ामिया उबतो पाणी चाढ़े असांजा सभी ॻोठ ॿोड़े छॾिया आहिनि। इन करे एहतियात कयो वियो त भई जेको पाणी 2 महीननि खां असांजे ॻोठनि में बीठो आहे इन खे महिरबानी करे कढियो वञे ऐं असांखे रिलीफ ॾिनो वञे। इहे माना स्पेशली कट हणाए अॻिते असांखे माना ॿोड़ियो वियो। हाणे असांजी धीउ आहे सामण जो ॻोठ असांजो अहमद मोहम्मद दरगाह मंझि हलो त हिन वक़्तु बि 6 फुट पाणी मौजूदु आहे। उन सां गॾु मुंहिंजा 7 घर आहिनि, क़रीब छह ॻाल्हायां थो, 7 घर ॿुॾा पिया आहिनि ऐं पाणी निकिरे ई कोन थो, पाणी वधे पियो खुटे कोन थो, अञा पुठियां अचे थो। असांजा माना वॾो ज़ुल्म आहे, न को इमदाद आहे न पर अॻियां रस्तो नथो मिले। पाणी जे नेकाल करण जो जेके पाणी जो रस्तो आहे उतां कढण जे वाट कोन था ॾियनि, कहिड़े पासे माण्हू वञनि। मां त ॻोठ ॿुॾा पिया आहिनि, माण्हू जी हालत जी सरज़मीन ते ॾिसनि कहिड़ी हालत लॻी पई आहे। कामोरा शाही कमु सही नथी करे। 50,000 खां वठी 1 लख एकड़ ज़मीन पाणी जे हेठां आयल आहे ऐं सरकारी कामोरा साहिब जेके आहिनि उन्हनि पैसा सिंध गवर्नमेंट खां, शाह साहब खां, वज़ीर आला शाह साहब खां वठी मिली भगत करे पाण सभिनीनि खाधो ऐं पाणी कुझु बि कढायो कोन अथनि। असांजी वज़ीर आज़म इमरान ख़ान खां इहा अपील आहे त वफ़ाक़ खां नज़र रखे हिन ॿुॾल सिंध ते, जेका सिंध ॿुॾी पई आहे ऐं इन सिंध खे पाणी मञा आजो कराए, इन खे घस ॾियराए, पाणी खे समुंड में केॾां हणाए। ॻाल्हि बि नथो थिए, उतां माण्हू मटे नथो। इहे कटूं जेके आहिनि किथे किथे लॻल आहिनि, कटूं खाई दौलताबाद मलूक बोर्ड रोड सभु अॻिते पाणी खे जाइ नथो मिले। हाणे उते ॿेड़ियूं पियूं हलनि, 50 रुपया गाॾी, 50 रुपया माण्हू, ग़रीब माण्हू केॾां वञनि, सामान किथां वठनि, सीधो किथां वठनि, किथां माण्हू घस वठी किथां वञनि। हेॾो पाणी, हेॾा 15 फुट खरड़े में पाणी आहे, किथे माल चरे, किथे माण्हू वीचारा फिरनि, किथां गुज़ारो कनि। अॼु 3 महीना थिया आहिनि, फुटो पाणी न लथो आहे, तव्हां मथां बरसाति जो टाइम अची वियो आहे। हाणे माना एरियो सॼो ख़ाली थी वञे, माण्हू हितां टपड़ खणी वञनि, केॾां वञनि। अञा ताईं हुकूमत न ज़ाहिर थियो आहे, न पाणी जो निकाली जो जाइ आहे, न किथे जाइ आहे, केॾां ग़रीब माण्हू वञनि। माण्हू हुन सां डिस्प्लेसमेंट आहे, उहे तक़रीबन या त रोडनि ते वीचारा आहिनि या कंहिं सेफ जॻह ते जेको उन्हनि खे किथे न किथे मिली आहे, उन हिसाब सां उहे वीचारा गुज़ारा करे रहिया आहिनि।
उन खां वधीक प्रॉब्लम आहे ज़ाहिर आहे जेके ॻोठाणा माण्हू आहिनि उन्हनि माल मवेशी बि आहे उन्हनि खे बि वॾे उन हिसाब सां वॾी तकलीफ़ आहे। पर सभ खां वधीक प्रॉब्लम इहो आहे त घर जेके घर पंहिंजो ई घरु हूंदो आहे ॿियो जिते बि रहनि उहो सही नथा रही सघनि। घटि में घटि घरनि जो पाणी जेको सो बुनियादी तौर ते घरनि जो पाणी जल्द खां जल्द कढियो वञे। पोइ हितां खां खिपरे खां जेकॾहिं तव्हां उमरकोट वेंदा गिरोड शरीफ़ क्रॉस कोन कंदा छो जो जीअं रोड्स डिपार्टमेंट वारा आया उन्हनि सां गॾु इरीगेशन वारा आया राति जो अची उहे कटणी विया आहिनि ऐं उहे रोड उहे जो उहे जीअं खुलियल आहिनि ईअं खुलिया पिया आहिनि। तक़रीबन 10 खां 15 फुट ताईं रोडनि में कट आहिनि। उमरकोट रोड गिरोड खां गुलानबी शाह रोड खाई खिपरो ईंदड़ रोड इहे जेको सो बिल्कुलु मुनक़त आहियूं। असीं अॼु बि जेको आया आहियूं त मथां खां घुमी फिरी आया आहियूं। अच्छा ॿी ॻाल्हि इहा आहे त पाणी जी सूरत हाल आहिनि दरगाहुनि जे हवाले सां। दरगाह सैयद अहमद मोहम्मद शाह मुकमल तरह पाणी हेठि जंहिंमें ॻोठ यूसी समन शाह जा ॻोठ बावरलो ऐं सामुड़ जो मुकमल जेको हुन में 7 खां 8 फुट घरनि में पाणी अञा ताईं उहे माण्हू वापसि न अची सघिया जेके वीचारा थर लॾ पढ़ण करे चुका। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका गिरोड शरीफ़ जे अॻियां जेको अॻियां पाणी जो निकाली कढी अथनि उतां पाणी उहो निकिरे कोन पियो उहो पाणी जी सतह उहे जो उहा बीठी आहे। ऐं असांजो मीडिया जे तवसुल सां आला इख़्तियारियुनि खां MNA साहिबा खां ऐं पंहिंजो जेको सोहेल अनवर शाह साहिबु जेको आयो हितां कट त हणाए वियो पर हुन वरी एतिरो कोन ॾिठो त उहे माण्हू वीचारा कीअं उतां खां गुज़र सफ़र कनि पिया कीअं पंहिंजनि घरनि में रहनि पिया या न पिया रहनि। अची ॾिसी विया हलिया उन खां पोइ अञा ताईं तक़रीबन 1.25 खां 1.5 महीनो थियो को वावर कोन्हे। ऐं DC सांगड़ साहिबु वही पंहिंजे बयाननि में चए थो त पाणी निकाल थी वियो पाणी निकाल थी वियो। DC साहिबु तव्हां पंहिंजे बयाननि में चओ था पर ख़ुदारा तव्हां सरज़मीन ते त अचो तव्हां इन्हनि माण्हुनि खे त ॾिसो जेके माण्हू वीचारा बेघर थिया पिया आहिनि जिन जूं ज़मीनूं असां कोन था सम्झूं त साल ताईं आबाद बि करे सघंदा। इम्प्लीमेंट थिए त ॾिन असांजो हिते सिविल कोर्ट में मैजिस्ट्रेट वटि केस बि दाख़िल थियल हो ऑर्डर बि थियल हो उन ते बि इम्प्लीमेंट कोन करायो आहे त ही सिस्टम कंहिंखे धुर कयो हुन में तव्हां उन में असिस्टेंट कमिश्नर खे बि कयो उनखां पोइ AC खे बि कयो ऐं इरीगेशन वारनि खे SP खे SHA खे सभिनी खे कयो। उन्हनि बि हथ सां ई इहे कटूं लॻायूं आहिनि माण्हुनि खे ॿोड़ियो आहे सॼो सिस्टम ई खर में इहो कंटेम त दाख़िल थींदो लेकिन कमु करण वारो त करे विया आहिनि सभिनी खे ॿोड़े विया कंटेम त हले पई सॼी कार्रवाई बि थींदी सॼो सिस्टम ख़राबु करे छॾियो आहे वीचारा ग़रीब मिसकिन माण्हुनि खे ॿोड़े छॾियो आहे। इन जे ख़िलाफ़ु असां हाई कोर्ट बि वेंदासीं कानून जी जेको बि असांखे जाइ ते वञिणो पियो वेंदासीं लेकिन उनखां पहिरीं हिते जी इंतिज़ामिया जेकी आहे हिते जा लोकल नुमाइंदा जेके आहिनि हिते जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि हथ सां माण्हुनि खे ॿोड़ियो आहे। सर्वे वञी कनि त जेके बि हिते जा बोतार आहिनि वॾेरा आहिनि उन्हनि जूं ॿनियूं बचियूं पियूं आहिनि उन्हनि जा घर बि कोन्हनि ऐं मिसकिन माण्हुनि जा घर ॿोड़िया विया आहिनि सभु वाउंट बि उन्हनि खां वठनि ऐं ॿोड़नि बि उन्हनि खां। ओॾा इहा 2020 इन में को बि इदारो या NGOs वग़ैरह कोन ॾिठी एसि ताईं जेके जिन जो फ़र्ज़ु आहे DC खां वठी AC खां मुख़्तियारकार इहे बि कोन आया आहिनि। असुल जेका आहे सा हींअर 5.5 फुट आख़िर में डैम ठहियो आहे जे सामण जो उहो हींअर पाणी जो मर्कज़ आहे उन में 5.5 फुट बीठल आहे असांजे घरनि ते पाणी ऐं सामान चितनि ते आहे को बि घरनि में माण्हू नथो रहे को बि ऑफिसर अॼु ॾींहुं ताईं अॼु पाणी घणियूं यूनियन काउंसिलूं मुतासिर आहिनि जंहिंजा मुतासिर हिते बीठा आहिनि घणियूं यूनियन काउंसिल जेका आहे ही सामारो आहे यूनियन काउंसिल फुलेडी आहे यूनियन काउंसिल खाई आहे ऐं यूनियन काउंसिल गिरोड शरीफ़ आहे। असां हिन गिरोड शरीफ़ जे भरिसां जेको आहे DC सांगड़ जी जेका हद में हिते गिरोड में 3 ज़िला मिलनि था अमरकोट मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट सांगड़ जे जेका पुछड़ आहे हिन सामण जेका अॻी पासे खां हू मथे आहे। असां DC खे धामरा खे रूबरू चयो उन्हनि वाइदो कयो त इहो जेको मथे टुकड़ो आहे गिरोड खां पोइते 1 किलोमीटर आहे हिनखे असां खाटी कंदासीं नालो कंदासीं त पाणी पोयां खां लहंदो ते सामण जे खां वठी सॼो जेको पाणी जो घस आहे इहो आहे। आख़िर में न निकिरण जो सबबु गिरोड खां पोइते 1 किलोमीटर नालो आहे जेसीं इहो नालो न खोटबो 3 फुट या 4 फुट हेठि न कबो तेसीं फुट बि पाणी पोइते कोन निकिरंदो पाणी कती ताईं कोन निकिरंदो नेक्स्ट कती कोन थींदी जेसि ताईं इहो पाणी ऐं नालो न खोटबो। DC सांगड़ DC मीरपुर ख़ासि प्लीज़ अची विज़िट कनि पुछणु अचनि अमलदार त असीं हेसि ताईं कोन अचूं हा जेकॾहिं अॼु हिते बि नथा रड़ ॿुधनि त माण्हू जेको इंसान मुतासिर थियल आहे उहो रड़ियूं कंदो उहो दाऊं कंदो। ॿिए पासे असिस्टेंट कमिश्नर खिपरो सजाद अहमद अबड़ो जो चवणु आहे ही जेकी ॻाल्हि मां ईअं चवंदुसि त पाणी बीठो न आहे पाणी निकिरे पियो। असल में छा आहे त जेको बरसाति जो पाणी आहे तव्हांखे ख़बर हूंदी त खिपरो ऐं सिंधड़ी तालको इहो वधि में वधि जेको आहे बरसाति में मुतासिर थिया। हिन वक़्तु जेको सिंधड़ी तालके मां पाणी अचे पियो जेको कंगल ऐं प्लस फीडर इहे ॿ पंहिंजो उतां जा इलाइक़ा आहिनि जेके उन्हनि जो नेचुरल जेको फ्लो आहे पाणी जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे
माण्हू डाइवर्ट जेको आहे नथो करे सघे। नेचुरल फ्लो जिते लाही हूंदी उन पासे पाणी वेंदो, त इहो सिंधड़ी तालुके मां पाणी कंगल वारो अचे पियो थो खाईअ खां अॻिते हितां इरिगेशन वारनि 3 कट जेके आहिनि लॻाए, हिकिड़ो जेको आहे मुस्तफ़ाबाद वटि कट आहे ऐं ॿियो गरोड़ शरीफ़ वटि जेको आहे न 2 कट आहिनि, उते कट लॻाए ऐं इहो पाणी जेको आहे सो नेकाल थिए पियो अॻिते ढोरे ॾे, उहो हले पियो पाणी ऐं बीठो न आहे। हाणे असल में छा आहे त पाणी जो जेको वॉल्यूम आहे उहो तमामु घणो आहे, जंहिंजे करे इन में थोरो टाइम लॻंदो, एतिरो जल्दी जेको आहे निकाल इहो न थी सघंदो, इन में कुझु टाइम लॻंदो। बाक़ी इहो आहे त उन में कुझु ॻोठ कुझु देहूं मुतासिर आहिनि, जेको नेचुरल फ्लो जे जेको आहे रस्ते में जेके ॻोठ आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि। ऐं इंशाल्लाह असांजी कोशिशि इहा आहे, DC साहब ऐं प्लस जेको आहे इरिगेशन अथॉरिटी असां हुते मुसलसल नज़र रखियो पिया अचूं, ऐं कुझु ॾींहं अॻु में बि हुते विज़िट थी हुई, ऐं जेके हुते कट लॻाया आहिनि त असां उन्हनि खे अञा वधीक वेकिरो कयो आहे ऐं उन्हनि खे डीप कयो आहे त जीअं जल्द अज़ जल्द जेको आहे न पाणी उतो निकाल थी सघे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त इंतिज़ामी नाअहली सबबि 2 महीना गुज़रण जे बावजूद उन्हनि जे ॻोठनि ज़रई ज़मीननि में बीठल बरसाती पाणी नेकाल थी न आहे सघियो। उन्हनि मुतालबो कंदे चयो आहे त उन्हनि जे ॻोठनि ज़रई ज़मीननि में बीठल बरसाती पाणी नेकाल कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में उन्हनि चितार ॾींदे चयो आहे त उहे एहतजाज जो दाइरो वधाईंदा। कैमरामैन मावजी कुमार फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध TV न्यूज़, खिप्रो। रोड रास्ता